हिन वीडियो में असां एराज़ी यानी एरिया जा यूनिट कन्वर्ट कंदासीं। हाणे ॾिसो 10 मीटर स्क्वायर इहो सेंटीमीटर स्क्वायर में छाजे बराबर थींदो? असांजो इहो सवाल आहे। त मां चाहींदुमि तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो। हाणे ॾिसो, इनखे करण लाइ तव्हांखे हिक शइ जी ज़रूरत आहे। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त 1 मीटर घणा सेंटीमीटर जे बराबर थींदो आहे। हाणे असांखे ख़बर आहे कि 100 सेंटीमीटर बराबर थींदो आहे असांजो 1 मीटर जे। इहा ई मालूमात असांखे खपे हिन पूरे सवाल खे हल करण लाइ। असां जॾहिं हिन असांखे इहा ख़बर पइजी वई 1 मीटर 100 सेंटीमीटर बराबर आहे, त हे सवाल असांजो आसानी सां हल थी वेंदो। हाणे ॾिसो, हिनखे असां लिखूं था 10। हाणे मीटर स्क्वायर जॻह ते मां मीटर ज़रबिया मीटर थो लिखां, ठीकु आहे। इन ॿिन्ही खे खोले करे लिखियो। हाणे हीउ जेको मीटर बराबर आहे 100 सेंटीमीटर जे, इहो इन जॻह ते मां रखंदुसि त असांजो सवाल हल थी वेंदो। हाणे इहो पहिरियों रखूं, पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी। हाणे 10, हाणे मीटर जी जॻह ते ॾिसो, पहिरियों मीटर हे मीटर आहे, ठीकु आहे। इन जी जॻह ते मां रखंदुमि 100 सेंटीमीटर, छो जो 1 मीटर बराबर हूंदो आहे 100 सेंटीमीटर जे। त इहो रखंदुमि 100 सेंटीमीटर। पर हे जेको ॿियो मीटर आहे, ज़रब थियल आहे ॿिए मीटर सां, ठीकु आहे। इन जी जॻह ते बि लिखंदुमि 100 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे छा करिणो आहे, हिनखे सॼनि खे पाण में ज़रब कराइणो आहे। हाणे ज़रब करण लाइ पहिरियों असां अंगनि खे अलॻि था करे छॾियूं, नंबरनि खे, ऐं यूनिटनि खे अलॻि था करे छॾियूं। 10 100 ऐं 100, ठीकु आहे। त 10 ज़रबिया 100, ठीकु आहे, वरी ज़रबिया 100। उनखे असां वरी ज़रब ॾींदासीं। बसि असांजो यूनिट हुया सेंटीमीटर ज़रबिया सेंटीमीटर। हाणे हिकु शइ ते गौर कयो कि असां हिन करण लाइ जेके यूनिट आहिनि सेंटीमीटर सेंटीमीटर मथे मीटर मीटर, इन्हनि खे गॾु गॾु खणी पिया हलूं, जीअं असांखां का ग़लती न थिए, ठीकु आहे। हाणे जेको हे सवाल आहे इहो बराबर थी वेंदो। जेको मीटर स्क्वायर में असां शुरू कयोसीं, पोइ मीटर मीटर ते आयासीं, वरी पोइ सेंटीमीटर सेंटीमीटर ते आयासीं। हाणे ज़रब करे जेको असांजो जवाबु ईंदो, हाणे ॾिसो हिन जो जवाबु लिखूं, ऐं सेंटीमीटर सेंटीमीटर सां थी करे सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदो, जेको असांखे जवाब में असल में खपे, ठीकु आहे। हाणे 1 2 3 1 2 3 4 5 5 ॿुड़ियूं आहिनि, हिक खां पोइ 5 ॿुड़ी ॾींदासीं, ठीकु आहे। ऐं हे थी वेंदो सेंटीमीटर स्क्वायर सेंटीमीटर ज़रबिया। ऐं हे घणा थी वेंदो, हे थी वेंदो 1 लख सेंटीमीटर स्क्वायर। त 10 मीटर स्क्वायर बराबर अची थो वञे 1 लख सेंटीमीटर स्क्वायर जे। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं कि असां सवाल आहे 1000 सेंटीमीटर स्क्वायर, ठीकु आहे। इन खे कन्वर्ट करिणो आहे, तब्दील करिणो आहे मीटर स्क्वायर में, त इहो घणनि मीटर स्क्वायर जे बराबर थींदो? हाणे इन सवाल खे करण लाइ तव्हांखे उहा साॻी शइ खपे, ठीकु आहे, हिक ई शइ खपे। हाणे पहिरियों त असां हिनखे खोले करे लिखूं था कि 1000, ठीकु आहे, इनखे ज़रब थियल आहे सेंटीमीटर ज़रबिया सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे इहो जेको सेंटीमीटर सेंटीमीटर आहे, इहो असल में 1 सेंटीमीटर आहे। असां हिकु हिकु लिखंदा न आहियूं, ठीकु आहे। हिकु लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, त हिक सां ज़रब था करायूं, ठीकु आहे। हाणे असांखे इन करण लाइ असांखे हिक ई शइ खपे, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर आहे, ॾिसो 1 सेंटीमीटर बराबर थींदो 1/100 मीटर, या 1/100 मीटर, ठीकु आहे। हाणे या इनखे चवण जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि 1 मीटर बराबर हूंदो आहे 100 सेंटीमीटर जे, ठीकु आहे। हाणे जॻह ते असां लिखंदासीं 1000 ज़रबिया, हाणे 1 सेंटीमीटर खे असां खोले लिखूं था, इनखे जॻह ते लिखंदासीं 1/100 मीटर, वरी हिन ॿिए सेंटीमीटर जॻह ते लिखंदासीं 1/100 मीटर। हाणे असां सेंटीमीटर खे मीटर में छो कन्वर्ट कयोसीं? छो जो असांखे इहो ई सवाल में पुछे पियो कि सेंटीमीटर स्क्वायर खे मीटर स्क्वायर में तव्हां कन्वर्ट करे तब्दील करे जवाबु ॾियो, ठीकु आहे। हाणे अचो त हिन जी पाण ज़रब करायूं। हाणे ज़रब जॾहिं कराईंदासीं त नंबरनि खे अंगनि खे अलॻि सां लिखूं था, यूनिटनि खे अलॻि सां लिखूं था। हाणे अंग आहिनि असां वटि 1000 पहिरियों आहे, ठीकु आहे। 1000 खे ज़रब थियल आहे 1/100 सां, माना यानी 100 सां वंड करायोसि, ठीकु आहे। 1000 खे वंड करायो या 100 सां 1/100 सां ज़रब करायोसि, ठीकु। वरी इनखे वरी 1/100 सां ज़रब करायो, पोइ बाद में उनखां पोइ आख़िर में मीटर ज़रबिया मीटर लिखी छॾींदासीं। हाणे हिन अंक जेको बि हुजे असांखे परवाह न आहे, असांखे जेको यूनिट असांखे खपे पोइ मीटर स्क्वायर, उहो असांखे मिली वियो आहे। हाणे असां वटि अंग कहिड़ा हुया? 1000, ठीकु आहे। इनखे असां वंड करायूं पिया 100 ऐं ज़रबिया 100, त हे थी वेंदा 4 ॿुड़ियूं 10,000 थी वेंदा, ठीकु आहे। ऐं असांजो यूनिट अची वेंदो हिते मीटर स्क्वायर सां गॾु। त हाणे 1000 खे जॾहिं 10 सां वंड कराईंदो त 1/10 जवाब में बचंदो, ठीकु आहे। इन सां गॾु यूनिट बि अची वेंदो, मीटर स्क्वायर हितां बि अची वेंदो, मीटर स्क्वायर हितां अची वेंदो। असां जवाब छा मिलियो? 1/10 मीटर स्क्वायर, 1000 सेंटीमीटर स्क्वायर इन जे बराबर थींदो, या वरी 0.1 मीटर स्क्वायर। हाणे अचो त हिकिड़ो मिसाल असां किलोमीटर स्क्वायर सां गॾु कयूं, ठीकु आहे। असां वटि हिकिड़ो सुवाल आहे कि 2 किलोमीटर स्क्वायर मीटर स्क्वायर में केतिरो थींदो? इनखे तब्दील करिणो आहे मीटर स्क्वायर में। मां चाहींदुमि त तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हिनखे गॾिजी करे कयूं था। हाणे असांखे तब्दील करिणो आहे 2 किलोमीटर स्क्वायर मीटर स्क्वायर में। हाणे ॾिसंदो तव्हां हिन में बार बार साॻी शइ करे रहिया आहियो। हाणे पहिरियों किलोमीटर स्क्वायर खे खोले लिखो, 2 ज़रबिया ॾिसो किलोमीटर, ॿिनि खे असां ज़रब ॾींदासीं किलोमीटर ज़रबिया किलोमीटर सां, किलोमीटर स्क्वायर खोले लिखंदासीं किलोमीटर ज़रबिया किलोमीटर। हाणे हिकु किलोमीटर ई आहे, ठीकु आहे। हाणे असांजो जेको हे मीटर स्क्वायर आहे, असां हिनखे पंहिंजो पुराणो नारंगी रंग ई इस्तेमालु कयूं था हिनखे करण लाइ, ठीकु आहे। किलोमीटर ज़रबिया किलोमीटर।
ऐं इहो 1 किलोमीटर जे बराबरि ई आहे ऐं 1 लिखंदा न आहियूं हुन सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। हाणे असांखे इहो जवाबु खपे मीटर स्क्वायर में। हाणे इन करण लाइ असांखे खपे कि 1 किलोमीटर मीटर घणनि मीटरनि जे बराबरि थींदो आहे, सही आहे। त असांखे इहा शइ ख़बर आहे, मालूमात आहे हिन शइ जी कि 1 किलोमीटर जेको हूंदो आहे उहो बराबरि थींदो आहे 1000 मीटरनि जे। घणनि जे बराबरि थींदो आहे? 1000 मीटरनि जे। हाणे इहा मालूमात इस्तेमालु करे असां पंहिंजे सुवाल खे हल करे सघूं था। हाणे 1 किलोमीटर जी जॻह ते असां लिखंदासीं पहिरीं जॻह ते ज़रब ॾींदासीं 1000 मीटर सां, ठीकु आहे। वरी हुनखे ज़रब ॾींदासीं ॿिए 1000 मीटर सां, छो जो ॿियो बि किलोमीटर असां वटि हुयो, ठीकु आहे। हाणे इनखे असां पाण में ज़रब कराईंदासीं। हाणे नंबर अंग पाण में लिखी छॾींदासीं, यूनिट पाण में लिखी छॾींदासीं। ॿिनि खे ज़रब ॾींदासीं 1000 सां, वरी हुनखे ज़रब ॾींदासीं ॿिए 1000 सां, ठीकु आहे। उन आख़िर में लिखंदासीं मीटर ज़रबिया मीटर या मीटर स्क्वायर लिखी छॾियो, ठीकु आहे। ॻाल्हि साॻी आहे, असां वटि इहो कमु असांखे जवाबु खपे पोइ 2 ज़रबिया 1000, 2000 उनखे ज़रब ॾींदासीं 1000, असां वटि 6 ॿुड़ियूं अची वेंदियूं ॿिनि खां पोइ, 2 3 4 5 6, ठीकु आहे। हे अची वियो जवाबु मीटर स्क्वायर में। त 2 किलोमीटर स्क्वायर बराबरि थी वियो असां वटि 20 लख मीटर स्क्वायर जे। इहो असांजो जवाबु अची वियो, या 2 मिलियन मीटर स्क्वायर।